ज़ाफ़रान खे सोन जी जड़ी बूटी बि चयो वेंदो आहे ऐं उहो पंहिंजी ख़ुशबू ऐं रंग जे करे सॼी दुनिया में मक़बूल आहे। पर हिन जी मशहूरी रुॻो हिन जी ख़ूबसूरती जे करे नाहे, असुल ॻाल्हि हिन जा तिबी फ़ाइदा आहिनि जेकी नज़रअंदाज़ करण जोॻा नाहिनि। एंटी ऑक्सीडेंट्स जी मौजूदगी ज़ाफ़रान खे हिकु मदाफ़ती बूस्टर बणाईंदी आहे। हीउ जिस्म में मौजूद आज़ाद रेडिकल्स ख़िलाफ़ जंग करे थो, जेकी मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा सबब बि बणिजंदा आहिनि। ज़ाफ़रान जो इस्तेमालु दिलि जी सिहत खे बहितर बणाइण, वज़न घटाइण ऐं मूड खे बहितर बणाइण में बि मददगार साबित थींदो आहे। उन खां सवाइ ज़ाफ़रान जो इस्तेमालु निंड जे मयार खे बहितर बणाइण ऐं ओजाॻे जे मसइलनि खे हल करण में मदद करे थो। जिगर जी हिफ़ाज़त ऐं जिस्मानी मज़बूती लाइ बि ज़ाफ़रान जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। तंहिंजे करे खीर या ॿियनि शरबतनि में ज़ाफ़रान मिलाए वापरायो वेंदो आहे, पर ज़ाफ़रान हमेशा मुनासिब मिक़दार में इस्तेमालु करणु घुर्जे। घणो ज़ाफ़रान इस्तेमालु करणु सिहत लाइ नुक़सानकार बि थी सघे थो। उन लाइ कंहिं बि क़िस्म जी तिबी इस्तेमालु खां अॻु माहिरनि खां सलाह वठण बि ज़रूरी आहे। ज़ाफ़रान कुदरती नेमतुनि मां हिकु आहे, जंहिं सां सिहत जा केतिरा ई फ़ाइदा बि मिलनि था।